भला दिल जी तमन्ना कंदा त हेड़ा बंगला छॾे असां हित में त जिब्राइल जन्नतुल मावा खे छॾे चई मां तुंहिंजी चादर मुबारक में विया फरमायो जिब्राइल त फ़कीरानो लिबास आ तू जन्नतुल मावा जो सिदरतुल मुंतहा जो हाणे अर्ज़ तो करे त अल्लाह जा रसूल मुंहिंजो तो ते हिकिड़ो हक़ आहे उन हक़ जे एवज़ माखे पंहिंजे इन चादर मुबारक में थोड़ी जगह अता फरमाए करीम ने फरमायो से जिब्राइल तुझो कहिड़ो माथे हक़ आहे पाण फरमा जिब्राइल अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझो जद्दे अमजद सरकार तुझो वॾो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो बाबो रब जो खलील हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनके जॾहिं निमरूद बाहि में विधो हो त मां हवा में ही पंहिंजो हथ अची विधो मांसि अञा हवा में हो अञा बाहि में न बीह सघो लथो ई कोन पतो ई कोन मां पंहिंजो ई हथ ॾिनोमांसि काबतुल्ला शरीफ़ आयो उमरे शरीफ़ ते हज शरीफ़ ते रश ॾिठी अथव जेका 5 तारीख़ ज़ुल्हज खां 8 ज़ुल्हज ताईं थींदी आहे इन रश में मशहूर वारा साईं तवाफ़ पिया कनि माण्हू माण्हू सां ईअं प्रेस पोइ जेको किरंदो हो न बसि जेके ॾिसी आया उन्हनि खां पुछ न पोइ साईं बादशाह कंहिंखे धिको न ॾींदा धिको ॾियण बि न ॾींदा ईअं जो परियों सूडानी हूं इन्हनि जो टोलो आयो हीअं जो कयूं त पाण ज़ाहिरी ही किरी पिया जेको हिकु ॿ फ़क़ीर हो दिलि मुठ में अची वियो अखियुनि जे साम्हूं ॾिठई मशहूर वारा साईं सम्झई हाणे अलाए छा थींदो घड़ी खां पोइ उथी बीठा इहो किरिया कीअं उथिया कीअं उथी बीठा मुर्की रुगो हुन ॾे ॾिठऊं वरी तवाफ़ में शुरू थी विया जंहिंमहिल तवाफ़ पूरो थियो अची वेठा छो त तवाफ़ में न ॻाल्हाइबो आहे पोइ उन अर्ज़ु कयो साईं असांजो त साहु निकिरी वियो पाण फरमायो त जिब्राइल अलैहिस्सलाम जो पर हो मथां कुझु न थियो अखियुनि जूं शाहिदियूं चए साईं जंहिंमहिल निमरूद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हीअं मशन जे वसीले बाहि में उछलायो मां उनखे हवा में रोके वरितो तुंहिंजा नबी भाइर आहिनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि खूह में उछलियो मां उनखे पकड़े किरण धक खां बचायो ऐं तुंहिंजी न्याणी जन्नत जी राणी अम्मा ख़ातून जन्नत जंहिंमहिल चकी हलाईंदी आहे मां बि गॾु चकी हलाईंदो आहियासीं छा तो शान सम्झ छो त चक्की जॾहिं हिकिड़ो हथ हलाए त लोड पवंदो आहे मां बि हुन सां गॾु साईं चक्की हलाइण में मदद कंदो आहियां जंहिंमहिल तुंहिंजो न्याणो हज़रत मौला हैदर करार ख़ैबर जो किलो खणे पियो ख़ैबर जे किले जो दरवाज़ो खणे पियो मुंहिंजो बि हथ गॾुसी ओ साईं मां केतिरा दफ़ा हे तुंहिंजा प्यारा ॾोहिटा नवासा जेके हिन हसनैन करीमैन इहे निंड पिया हूंदा थी तुंहिंजा ॾोहिटा आहिनि तोखे प्यारा आहिनि हिननि जो पींघो बि लुॾाईंदो आहियां मुंहिंजो साईं हक़ थी मूंखे मोकल ॾे न पाण फरमायुसि त मुंहिंजे पुठी जे पोयां वेह चादर में अंदरि मुंहिंजे पुठी जे पोयां चादर में अंदरि घिरी छो त हेॾो मौला अली से वेठा आहिनि हेॾो अम्मा ख़ातून जन्नत वेठी आहे अॻे शहज़ादा वेठा आहिनि फरमाइनि सादत तूं नूरानी मलाइका मुंहिंजे पुठी ॾांहुं अची ऐं चादर जे अंदरां वेह हाणे जिब्राइल अंदरां वेठो आहे पाण पुछंदसि था जिब्राइल छा थो नज़र अचई हाणे मूंखे ॾस त जिब्राइल खे हूअं बि छा छा नज़र ईंदो हूंदो जिब्राइल आहे बाबा जिब्राइल छा थो नज़र अचई त जिब्राइल अर्ज़ थो करे ओ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु हे तुंहिंजी चादर जेका आहे ज़मीन आसमान पर अर्श फर्श सभिनी खां जेको आहे बरतर छो छो चए थो साईं बरतर
छो त बारगाह इलाही जा सब मलाइक फरिश्ता अर्श कुर्सी सतई आसमान हिन जो निज़ारो पिया था कनि। अॼु इन्ही चादर मुबारक जे हेठों माखे जेका जगह मिली आहे इहा मुंहिंजे लाइ बाइसे फ़ख्र आहे। इहो अर्ज़ करे पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम मोकिलाए ऐं वियो। मुंहिंजा अदा मदीने जा सोना साईं फरमाइनि था हिकिड़े जी ही मोहबत सरकार सां ॾाढी असाब सगुरे ॾी। पोइ हिकिड़े ॾींहुं जो आयो त मुंहुं लथल बीमारी वांगुरु गणती में भरियल ईअं ग़मगीन महबूबनि जे आॾो वेठो त पाण फरमायो हज़रत सुभान नालो रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो सुभान ख़ैर त आहे छा थियो आहे तकलीफ़ आहे बीमारी आहे सूर आहे कहिड़ी ॻणती आहे चए साईं ख़ुशि आहियां बदन खे का ॻणती कान्हे बीमारी कान्हे दिलि खे झोरी आहे। कहिड़ी साईं मुंहिंजी तोसां एॾी त मुहबत आहे जो मां तुंहिंजे हुज़ूर में वेठो हूंदो आहियां पोइ लाचार उथणा पवंदा आहिनि कमकार जे लाइ पोइ मां उथी वेंदो आहियां न मूंखे करार न ईंदा अथई घर में बागड़े में बनी में ॿियनि हंधनि ते वरी डुकी अची तोखे जॾहिं ॾिसंदो आहियां दिलि ठरी पवंदी आहे। अॼुकल्ह मूंखे हिकिड़ी ॻणती वरितो आहे त क़यामत जे ॾींहुं हुजे रब बेश्त ॾिनो तुंहिंजे सदके त असां हूंदासीं हेठि तूं रब जो महबूब आहे तुंहिंजा त बंगला मथे हूंदा बेश्त। पोइ मां उते जो तोखे न ॾिसंदुसि त मां तुंहिंजे इन झोरी में मूंखे ॻणती अची वरायो बेश्त में ॻणती जिते ॻणती जो नालो ई कोन्हे मूंखे इन ॻणती वरायो महबूब खां यार असांजा हे महबूब ख़ुदा जो महबूब आका असांजो अलाह साईं इहा मोहबत नसीब करे न। हाणे साईं उते कीअं थींदो हाणे ॻाल्हि अहिड़ी कढियईं जो सरकार कहिड़ो जवाबु ॾियनि छो त उते त अलाह साईं पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो न। पाण ख़ामोश थिया यकदम जिब्राईल पहुतो अल्लाह जो पैगाम खणी आयो त महबूब केर बि भले चांडियो हुजे कहिड़ी बि ज़ात सिंधी हुजे पठान हुजे बिरोही हुजे बरोच हुजे अरबी हुजे अजमी हुजे केर बि असां चांडिया बि त महबूब जा उमती आहिनि छो अञा त भई उहा ॻाल्हि नहीं पिया करे जो अॻे अहिड़े चांडिया आहिनि वेठे न जो चांडे क़ुरान जी जाते चांडकार ठाहिया पर उहा हाली ॻाल्हि न वञे ॿिए जलसे करे सु उहा ॻाल्हि करे सु पर ॿिए जलसे त उहो वरी ॿियो बि हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि चए बाला वरी पाण में रीस पिया कनि वरी पाण खे भलो पिया सम्झनि बाला असांजे कयूं बाले वॾे भले ऐं टीर त ॿियो पियो चुप कर ॾे अलाह साईं हा सैयद असां आप ई न थियोसीं आगे तूं थो ॾिसेसि सैयद असां आप ई न थियोसीं ऐं ॿियो अलाए छा हिकिड़ो चवंदा आहिनि ईअं त ॿियो जेसि चुप कर अलाह साईं चांडिया न करे माना इहे वरी हुननि खे सभु खां घटि पिया लॻनि। हाफ़िज़ साईं वॾनि खे हाफ़िज़ साईं इमाम बशीर रहमतुल्लाह तआला अलैह साईं ख़ुशि त बि हूंदा पोइ हिकिड़े दफ़े ॻाल्हि पिया कनि साईं बादशाहनि खे त साईं बरोच आया पोइ अॻे बरोच वॾा पटका ॿधंदा ई वॾा वार कुझु उहे हो आया पोइ हाणे दुआ पिया घुराइनि हू साईं दुआ घुर असांजे बरोच हिकिड़े सिंधी लुगड़ू खे थप हयो आहे उन में वॾा धक लॻा त हाणे फ़ैसिले में पइजी विया हाणे सिंधी लुगड़ू ॿुधी अलाए कहिड़ी ॻाल्हि पिया कयूं जिब्राईल अलैहिस्सलाम वही खणी आयो त वञ मुंहिंजे महबूब खे चओ त